بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي درس जेको रमज़ानी दुरूस रमज़ानिया जेको सिलसिलो असां शुरू कयो आहे, अल्लाह ताला इन में बरकत विझे। ही 6हों हिसो आहे दुरूस रमज़ानिया, 6हों हिसो, जंहिंमें वेही असीं ॿाहिरि पंहिंजे पाण हिक ॿिए खे तज़कीर कयूं था त रमज़ान में असांखे छा छा करिणो आहे। छो जो इंसान आहे, ग़फ़लत आहे। अल्लाह ताला क़ुर में चए थो ज़किर फ़इन्न ज़िक्रा तंफ़अुल मुमिनीन, हिक ॿिए खे यादि करायो ऐं मोमिननि खे यादि करी ॾियाराइनि। छो जो हू सभु को चाहींदो त मां जन्नत ॾे वञा, पर मूं सां जेके ॿाहिरि मुस्लमान उहे बि मूं सां जन्नत में हुजनि। तंहिंजे करे चए थो अल्लाह ताला ज़किर फ़इन्न ज़िक्रा तंफ़अुल मुमिनीन, हिते यादि के हिक ॿिए खे ॾियारायो ऐं मोमिननि खे यादि करे ॾियारायो। त हीउ दर्स जेको रमज़ानी आहे, हिक ॿिए खे यादि करे ॾियारायूं था। रमज़ान जो महीनो ॾाढो तेज़ थो वञे। अॼु 6 तारीख़ थी वई आहे, कल्ह शुरू थियो। सो अॼु ही जेको असांजो दर्स आहे 6हों नंबर, फ़ज़्ल तिलावतुल क़ुरआन व अनवाउ। क़ुरान जो पढ़णु रमज़ान में केॾो सवाबु आहे ऐं केॾो फ़ज़ीलत आहे। इंसान कोशिशि करे, मां माज़रत तकिड़ो थो कयां छो जो दर्स वॾो न थी वञे, जे न त मज़े मज़े सां कयूं त पोइ वॾी क्लिपूं थी वञे। माज़रत कयूं। असुल ही दर्स जेको आहे, असां अॼु जेको क़ुरान जी फ़ज़ीलत केॾी आहे, क़ुरान जी फ़ज़ीलत तमामु वॾी आहे। असां जहिड़ा माण्हू छा उनजो करे सघंदा, पर असीं मुख़्तसर करे असांखे तज़कीर पंहिंजे लाइ, पोइ पंहिंजे दोस्तनि जे लाइ। त हीअ जेको आहे, अल्लाह ताला पहिरियां अल्लाह साईं चए थो इन्नल्लज़ीन यतलून किताबल्लाह, इन्नल्लज़ीन यतलून किताबल्लाह, जेके अल्लाह साईं चए थो जेके उहे जेके अल्लाह जेके किताब खे पढ़नि था, यतलून किताबल्लाह व अक़ामुस्सलाह, निमाज़ पढ़नि था, व अनफ़क़ू ऐं सदको कढनि, मिम्मा रज़क़नाहुम, जेके उन्हनि खे मां ॾिनी रोज़ी, सिर्रन व अलानिया, चोरी या लिकाए सदको कढनि था, ग़रीबनि खे ॾियनि था। यरजून तिजारतन लन तबूर, चए थो अल्लाह ताला उन्हनि जी तिजारत अणखुट है उन्हनि जी तिजारत। अल्लाह थो चए, केरु कोन थो चए इहो। लियुवफ़ियहुम उजूरहुम, अल्लाह साईं चए थो उन्हनि खे अजरमाए ॾींदुसि। उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिह, ऐं उन्हनि खे अञा बि वधीक मां ॾींदुसि। इन्नहु गफ़ूरुन शकूर, अल्लाह गफ़ूर ऐं शकूर आहे। इहो सूरत फ़ातिर में 29 खां 30 ते आयत। ऐं जेको इंसानु क़ुर पढ़े थो, को इंसानु पढ़े थो सिर्फ़ु दौर, जीअं असीं चवंदा आहियूं त दौर था करे, ऐं के इंसानु पढ़े थो तदब्बुर जे लाइ। इंसानु फ़ाइदो वठे त अल्लाह ताला हिन आयतुनि में असांखे छा थो चए, छा अल्लाह ताला इन जो मक़सदु आहे हिन आयत में, इहो आहे तदब्बुर। ऐं ॿियो जेको आहे टियों, उहो आहे तफ़सीर। इंसानु तफ़सीर पढ़ंदो, सॼी माना ही सूरत किथे लथी, कहिड़े मक़सद जे लाइ लथी, कहिड़े टाइम ते लथी, मके में लथी, मदीने में लथी, ऐं उन में तमामु घणियूं शयूं, राति जो लथी, ॾींहं जो लथी, इहो सभु उहा तफ़सीर हूंदी आहे। हिकिड़ी तदब्बुर जेको असांजो बरनामज आहे ख़ासि, अल्लाह ताला उन में बरकत विझे त हलो बि था। त इहे जेके क़ुर जा जेके मंज़िल आहिनि, इंसानु छा छा कीअं करे पढ़े, त असांखे सभई करिणो पियो, त तर्जुमो बि करिणो खपे, जेको तफ़सीर चओ, ऐं तदब्बुर जेको इंसानु हर रोज़ु हिकिड़ी जा ॿ आयत रुॻो तदब्बुर करे त पंहिंजी ज़िंदगी में वॾो ईमान वधीक थी वेंदो उनजो इंशा अल्लाह। ऐं जेको ॿियो दौर, उहो बि दौर करणु मथां विसरी वञे के सूरतूं। तंहिंजे करे हदीसूं जेके सही बुख़ारी मुस्लिम में आहे, उहे कुझु आणियूं था मुख़्तसर करे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त फ़ी सही बुख़ारी में पहिरीं हदीस जेकी आहे, ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह, ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह, बहितर तव्हां माण्हू उहो आहे जेको क़ुर पढ़ियो ऐं पढ़ाई। इहो सही बुख़ारी में आहे। उम्मुल मोमिनीन आयशा बि चए थी, अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल, नबी करीम फरमायो, अल माहिरु बिल क़ुरआन मअ सफ़रतिल किरामिल बररह, जेको क़ुर जो माहिर आहे, पढ़ण में सवलो आहे, पढ़ी थो वञे, ॾुखियाई कान्हेसि, उहो त नबियुनि सां ऐं वॾनि हस्तियुनि सां बीहंदो आहे। सफ़रतिल किरामिल बररह, क़यामत जे ॾींहुं। वल्लज़ी यक़रअुल क़ुरआन यततअतअ फ़ीह, ऐं जेको मूं वांगुरु पढ़े थो, कुझु लफ़्ज़ सही था लॻनि, सवला था लॻनि, के ॾुखिया था लॻनि, यततअतअ यानी ज़बान ते ॾाढो ॾुखियो थो हुनखे लाइ हले, ॾुखे थो उनखे लॻे। वहुव अलैहि शाक़ लहू अजरान, नबी करीम चए थो उनजे लाइ त 2 अजर आहिनि, 2 अजर। इहो बि बुख़ारी में रिवायत आहे। नबी करीम चए थो उनजे लाइ 2 अजर आहिनि। छो जो हिकिड़ो हू कोशिशि करे थो त मां पढ़ां, ॿियो कोशिशि आहे तकलीफ़ अथसि उनखे। तंहिंजे करे इहे हदीसूं घणियूं मुख़्तसर करे जल्दी ॿुधायूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहीहैन में चयो, मसलुल मुमिन अल्लज़ी यक़रअुल क़ुरआन मसलुल उतरुज्जा, नबी करीम चए थो त जेके इंसानु क़ुर पढ़े थो त उहो उतरुज्जा हिकिड़ी, जीअं ज़ैतून जो वणु थींदो, फ्रूट थींदो आहे, ईअं फल थींदो आहे, उनखे उतरुज चवंदा आहिनि, नारगीअ जी शिकिल हूंदो आहे।
या माल्टे जी शिकिल उन खे चवंदा आहिनि। उन में उहा जेके फल हूंदो आहे मिथल उतरिज रीहुहा तय्यब व तामुहा तय्यब। नबी करीम चए थो त जेको मोमिन पढ़े थो क़ुर त उहो उन फल वांगुरु आहे, त उनजी ख़ुशबू बि भली आहे ऐं ज़ाइक़ो बि भलो आहे। मथल मुमिन लदी ला यक़रउल क़ुरान, ऐं जेको मोमिन आहे पर क़ुर अणपढ़ियल आहे नथो पढ़े, कमथल तमरह ला रिह लहा व तामुहा हुलू। उहो जेको इंसानु मोमिन आहे ईमान वारो आहे पर अणपढ़ियल आहे, क़ुर कोन थो पढ़ी सघे या नथो पढ़े, त उहो जीअं न खजूर आहे। खजूर ॾिसो जे माण्हू खाए थो त ॾाढी मिठी आहे पर उन में ख़ुशबू न हूंदी आहे, ख़ुशबू न हूंदी आहे। यानी इन खे इहा बि रिवायत सही बुख़ारी में आहे। ऐं रिवायत मुस्लिम में आहे अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो त इक़राउल क़ुरआन फ़इन्नहु याती यौमल क़ियामह शफ़ीअन लिअस्हाबिह। नबी करीम चए थो क़ुर पढ़ो, क़ुर पढ़ो, छो जो क़यामत जे ॾींहुं तव्हांखे इहो ई तव्हांखे शफ़ाअत कंदो ऐं तव्हांखे जिथे बीहंदो क़ुर पढ़ण में उते तव्हांखे जन्नत में मंज़िल उते मिलंदी। तंहिंजे करे यानी वॾो अजर अज़ीम आहे क़ुर पढ़ण में। इंसान कॾहिं बि फ़ुर्सत मिले, थोरी बि फ़ुर्सत मिले त उहो टाइम न विञाए। ॿी बि हदीस आहे आमिर उक़बा बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु, उहा हदीस में चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ला यग़दु अहदुकुम इलल मस्जिद फ़यतअल्लम औ यक़रअ आयतैन मिन किताबिल्लाह। नबी करीम चए थो केरु तव्हां मां इहो कोन्हे, तव्हां मां अहिड़ो को माण्हू कोन्हे जो कंहिं मस्जिद ॾे वञे ऐं हिकिड़ी आयत या ॿ आयत सिखी अचे या पढ़ी अचे अलाह जे कलाम मां। मिन किताबिल्लाह अज़्ज़ वजल ख़ैरुन लहु मिन नाक़तैन औ थलाथ ख़ैरुन लहु मिन थलाथ व अर्बअ ख़ैरुन लहु मिन अर्बअ व मिन गदा अअदादहुन मिनल इबिल। इहा रिवायत सही मुस्लिम में आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त केरु तव्हां मां को मस्जिद ॾे वञे, को हिकिड़ी आयत सिखी अचे, हिकिड़ी आयत पढ़ी अचे, ॿ आयतूं पढ़ी अचे, त उहो उन खां ईअं वधीक एॾो सवाबु आहे ॼण की को हिकिड़ो उठ काहे आयो, ॿ उठ काहे आयो, टे ॾाचूं काहे आयो। ईअं जेतिरो पढ़ी ईंदे कंहिं मस्जिद में वेही दौर करे क़ुर पढ़ी ईंदे एतिरो तोखे सवाबु मिलंदो। ऐं सही मुस्लिम में बि हदीस आहे क़ाल मज्तमा क़ौम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मज्तमा क़ौम फी बैत मिन बुयूतिल्लाह यतलून किताब अल्लाह। कहिड़ा बि माण्हू हिकिड़ो हुजे, ॿ हुजे, टे हुजनि, 10 हुजनि, कंहिं घर में कंहिं औताक में किथे बि गॾु वेही ऐं क़ुर खोले पढ़णु शुरू कयनि, या हिक ॿिए खे सेखारनि पिया, या हिक ॿिए खे ॿुधाइनि पिया सबक़। यतलून किताब अल्लाह वयतदारसूनह, ऐं उन खे पढ़नि पिया। बैनहुम इल्ला नज़लत अलैहिम सकीना, उन ओॾीमहिल उन्हनि जे लाइ सकीनत आसमान मां लहंदी, सकीना ईंदी आहे लहंदी आहे मलाइकनि सां। व गशियतहुमुर रहमा, ऐं उन्हनि ते रहमत अलाह जी अची वेंदी। व हफ़तहुमुल मलाइका, ऐं मलाइका उन्हनि खे चौधारी ॿार वेही रहंदा। व ज़करहुमुल्लाहु फ़ी मन इंदह, त नबी करीम फरमाए थो त जेके इहो कमु कंदा अलाह उन्हनि खे यादि कंदो मलाइकनि जे विच में। त ॾिसो मुंहिंजा बाना छा बि था कनि, मुंहिंजा बंदा छा बि था कनि। इहे सही मुस्लिम बि रिवायत इहा। त ॾिसो न असीं तूं छा थींदासीं जो अलाह जे अॻियां मलाइकनि जे अॻियां असांजो अलाह ताला ज़िक्र करे त फ़िलाणो वेठा आहिनि क़ुर था पढ़नि। केॾो न फज़ल अज़ीम आहे, इंसान इहो न विञाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी ॿी हदीस में चए थो तआहदुल क़ुरआन फवल्लज़ी नफ़्सी बियदिही लहू अशद्दु तफ़ल्लुतन मिनल इबिल। नबी करीम चए थो तआहदु, पढ़ो वेही सदाईं दौर कयो क़ुर, यादि कयो। छो? वल्लज़ी नफ़्सी, अलाह जो कसम आहे त क़ुर ईअं थो विसरी वञे, दिलि मां निकिरी थो वञे, विसरी थो वञे जीअं न ॾाचूं के ॿधल हूंदियूं आहिनि किथे, ऐं केरु छोड़ी ॾींदो त ईअं जल्दी भॼी वेंदियूं। इहो बि सही बुख़ारी मुस्लिम में हदीस आहे। ऐं ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ला यक़ुल अहदुकुम नसीतु आया, कॾहिं न चए त मूंखां आयत विसरी वई, छो जो इहा हिकिड़ो अलाह हुन खां हिसाब वठंदो। कोशिशि करे इंसान न विसारे। इहा बि सही मुस्लिम में हदीस आहे। मां तेज़ हदीसूं ॿुधायां थो, शरह घटि थो कयां त टाइम घणो न थी वञे। ॿी हदीस आहे अब्दुल्लाह बिन मसऊद, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में चए थो क़ाल मन क़रा हर्फ़ मिन किताबिल्लाह फलहु बिही हसनह, जेको हिकिड़ो अखर पढ़ंदो क़ुर मां त उन जे लाइ हिकिड़ी भलाई लिखबी। वल हसनतु बिअशरि अमसालिहा, ऐं उहा हिकिड़ी भलाई 10 थींदी 10 अमसालुहा। ला अक़ूल, ऐं उहा ईअं न आहे त अखर कहिड़ो आहे। नबी करीम चए थो ला अक़ूल अलिफ लाम मीम हर्फ़, इहो नबी करीम चए थो जे मां चवां न अलिफ लाम मीम त इहे
ولكن ألف حرف ولام حرف وميم حرف जेके अलिफ लाम मीम जेको मां चवां थो इहे टे अखर थींदा इहे टे अखर थींदा ऐं इहा ॾिसो न केॾो फज़ीलत आहे यानी कि तो केतिरो हिन में कमाई आहे ॿी हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन हादल क़ुरान मअदुबतुल्लाह फ़क़बलू मअदिबतह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ॾिसो न केॾो हदीस अज़ीम हदीसूं आहिनि ऐं मुख़्तसर करे असीं ॿुधायूं था जो तमामु घणियूं आहिनि त हिते नबी करीम चए थो त क़ुरान हिकिड़ो अलाह जी मअदुब आहे जीअं न केरु दावत करे ऐं चए त अचो खाओ पियो उन दावत में हर शइ हुजे फ्रूट हुजनि गोश्त हुजे छा न हुजे मअदुबत अलाह चए थो अलाह नबी करीम चए थो क़ुरान हिकिड़ो अलाह जो मअदुबो आहे अचो जे अलाह साईं तव्हांखे सॾु करे थो त अचे तव्हां खाओ मस्तमतअतुम बिहादल क़ुरान हीअ चए थो त अलाह जो क़ुरान जेको हिकिड़ो अलाह जो रसो अथव दुनिया में हब्लुल्लाहिल मतीन व नूरुल मुबीन हीअ हिन में रोशनी आहे ऐं अलाह जो रसो अथव व शिफ़ाउन नाफ़िअ ऐं उन में शिफ़ा बि अथव व इस्मतुल लिमन तमस्सक बिही ऐं बचण जो ज़रियो अथव जे उन खां बचणु चाहींदो बिही व नजात लिमन इत्तबा ऐं नजात थींदी उन जे लाइ वला यज़ीग़ु फ़यस्तअतिब वला यऊज फ़यक़ूम वला तनक़ुत अजाइबु ऐं क़ुरान जा अजाइब ऐं उन जा मुअजिज़ा ख़तमु न थींदा ला युख़लक़ मिन कसरत तरद्दुद केतिरो बि इंसानु पढ़ंदो क़ुरान खे त उन मां बेज़ार न थींदो ॾिसो न ॾींहं में असीं फातिहा घणा दफ़ा था पढ़ूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रुगो लफ़्ज़ जेको चऊं था त 17 दफ़ा रुगो जे फ़र्ज़ हुजनि त बि चऊं था केरु न पंहिंजे पीउ जो नालो 17 दफ़ा वठंदो त बेज़ार थी पवंदो पर हीअ आहे मुअजिज़ो क़ुरान जो त नबी करीम चए थो ला यख़लुक़ु मिन कसरत तरद्दुद जेतिरो बि पढ़ीस तरद्दुद उतलूह फ़इन अल्लाह यअजुरुकुम अला तिलावतिह जेतिरो बि पढ़ंदो तव्हांखे सवाब बि मिलंदो ऐं उन मां बेज़ार बि न थींदो ईअं बि न थींदो त मां हीअ कल्ह बि पढ़ी ही सूरत जे उन में जेके बि अखर आहिनि उन्हनि में ॾिसो अलिफ लाम मीम टे अखर टे भलायूं लिखा वलाकिन अलिफ़ुल हर्फ़ वलामुल हर्फ़ उहो हिकिड़ो में भलाई मिलंदी हिकिड़ी मां पोइ 10 भलायूं थींदियूं इहे पोइ हज़ारनि में वञी पवंदो इहा रिवायत हाकिम में आहे ऐं क़ुरान जूं फ़ज़ाइल तमामु घणियूं आहिनि इंसानु पंहिंजे ख़ुलूस नियत सां पढ़े ईअं न त मां माण्हुनि खे ॾेखारियां या माण्हू चवनि यार ॾिसो कीअं थो क़ुरान पढ़े या केॾो दीनदार आहे केॾो ई हाजी साहिबु नेक माण्हू आहे इहा सभु रियाकारी आहे इहो अलाह साईं तोखे अजुर कोन ॾींदो त सुन्नत में बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो काफ़ी सूरतुनि में छा थो चए त फातिहा जे बारे में रुगो मां ॿुधाई त छा थो चए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो ला उअल्लिमुनक अअज़म सूरा सहाबी खे चई मां तोखे हिकिड़ी भले में भली सूरत तोखे सेखारियां क़ुरान जी त नबी करीम सहाबी चयो हा या रसूल मूंखे चई त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इहा सूरत पढ़ हीअ सबअल मथानी हीअ सभु अलाह जा 7 मुअजिज़ा आहिनि इन में वल क़ुरान अल अज़ीम ऐं क़ुरान जी अज़मत इन सूरत में आहे इहा रिवायत सही बुखारी जी आहे फातिहा में वॾो शान आहे इंसान ईअं न सम्झे त फातिहा में शान कोन्हे सॼे क़ुरान में शान आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं चए थो ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब सही बुखारी मुस्लिम में जेको फातिहा नथो पढ़े उनजी निमाज़ ई कान्हे ॿी हदीस अबू हुरैरा मन सल्ला सलात लम यक़रा फ़ीहा बिफ़ातिहतिल किताब फ़हिय ख़िदाज नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो जेको निमाज़ पढ़े थो उन में फातिहा न आहे त हीअ ख़िदाज यानी फाटल कपिड़ो जीअं चइबो आहे नबी करीम अबू हुरैरा चए नबी करीम 3 दफ़ा चयो त फ़हिय ख़िदाज फ़हिय ख़िदाज फ़हिय ख़िदाज अबू हुरैरा ऐं सहाबी ॿुधनि पिया ऐं हिकु अबू हुरैरा चयो इन्ना नकूनु वराअल इमाम या रसूल अल्लाह असीं इमाम जे पोयां आहियूं पोइ कीअं उन जे पोयां पढ़ूं फ़क़ाल इक़रा बिहा फ़ी नफ़्सिक इहा पंहिंजे दिलि में पढ़ इहा वॾे आवाज़ सां नाहे पढ़ूं उनखे इहा रिवायत कहिड़े मुस्लिम रिवायत साईं मुस्लिम बि आहे त ॾिसो न केॾो असांजे पाकिस्तान में माण्हुनि खे सेखारीनि था त तव्हां न पढ़ो इमाम जे पोयां बीठा हुजो बसि तव्हांजी निमाज़ थी वेंदी जीअं फज़ीलत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणी ॿुधाई आहे जीअं इक़राउ अज़्ज़हरावैन अलबक़रत आल इमरान नबी करीम चए थो त ॿ गुल ॿ फूल जेके अथव क़ुरान जा अलबक़रा आल इमरान पढ़ो फ़इन्नहुमा यअतियान यौमल क़ियामत कअन्नहुमा ग़मामतान क़यामत ॾींहुं इहे ईंदा जीअं 2 कबूतर हूंदा आहिनि इहे ईंदा आल इमरान व बक़रा अव ग़याबतान अव कअन्नहुमा फ़ुरक़ान मिन तैर सवाफ़ जीअं भला पखी हूंदा आहिनि इहे उॾामंदा ईंदा
तुहाजान अन अस्हाबिहिमा अचे जेको पढ़ंदो इन सूरतुनि खे वधि में वधि त उन्हनि जे भरिसां उन जी शफ़ात कंदा ऐं उन्हनि जी दिफ़ा कंदा। इक़राउ सूरत अल-बक़रा फ़इन अख़्ज़हा बरका। नबी करीम चए थो सूरत अल-बक़रा पढ़ो, इन खे पढ़ण में वॾो फ़ाइदो ऐं बरकत आहे। व तर्कुहा हसरा, इन खे जेको छॾींदो उन खे हसरत उन खे थींदी। वला यस्ततीउहा अल-बतला, अल-बतला जेके जादूगर आहिनि तावीज़ लिखण जा भोपा, इहे सूरत अल-बक़रा कॾहिं वेझे न अची सघंदा, न पढ़ी सघंदा, ॾाढी ॾुखी लॻंदी उन्हनि खे। ॿिया हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू हुरैरा जे तरफ़ां त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्नल बैत अल्लज़ी युक़रअु फ़ीहि सूरत अल-बक़रा, जंहिं घर में नबी करीम फरमाए थो सूरत अल-बक़रा पढ़िजे थी, ला यदख़ुलुहु शैतान, रिवायत सही मुस्लिम में आहे त उन घर में शैतान न अची सघंदो। छो जो उन सूरत अल-बक़रा में आयतुल कुर्सी बि आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए क़रअ फ़ी लैला ला यज़ालु अलैहि मिनल्लाहि हाफ़िज़, जीअं आयतुल कुर्सी नबी करीम फरमाए थो जेको राति हिकिड़ी बि पढ़ी पोइ सुम्हंदो त अलाह उन मलाइका हिफ़ाज़त करण जे लाइ मोकिलींदो। ॿी हदीस अचे थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे जिब्रील आयो, चई त हीउ आसमान मां दरवाज़ो खुलियो आहे, उन मां हिकिड़ो मलाइक लथो आहे त जिब्रील नबी सां वेठो आहे। उहो मलाइक आयो नबी करीम ॾे, चई त अबशिर, बिशारत थई आहे मुहम्मद व रसूल अल्लाह बिनूरैन क़द ऊतीतुहुमा, तोखे अल्लाह ताला ॿ नूर ॾिना आहिनि, लम युअतहुमा नबिय्युन क़बलक, तोखां अॻु में इहे नूर तोखे इन कहिड़े नबी खे न मिलिया। फ़ातिहतुल किताब व ख़वातीम सूरत अल-बक़रा, उहे कहिड़ियूं आहिनि, फ़ातिहा जेकी सूरत अल्हम्दुलिल्लाह ऐं ख़वातीम अल-बक़रा जिथां आमन रसूल थिए थी। चए थो इहे हिकिड़ो वॾा इनाम आहिनि अलाह जे तरफ़ां तो ॾे। सूरत अल-बक़रा लन तक़रअ बिहा हर्फ़िन मिनहुमा इल्ला ऊतीतु, त नबी करीम खे मलाइक उन चयो त जेको उन मां हिकिड़ो अखर बि पढ़ंदो त अलाह से उनखे जेको खां पोइ घुरंदो अलाह से उनखे ॾींदो। त ॾिसो न केॾो इन क़ुर में वॾी फ़ज़ीलत आहे। जीअं त फ़ज़ीलत क़ुल हुवल्लाह जो नबी करीम फरमाए थो, सही बुख़ारी में रिवायत आहे, वल्लज़ी नफ़्सी बियदिही इन्नहा तअदिलु थुलुथुल क़ुरआन, टियों हिसो क़ुर जो हिकिड़ी सूरत में अथव जेको कहिड़ो आहे, क़ुल हुवल्लाहु अहद। इहे जेके ॿियनि सूरतुनि जूं वॾियूं वॾियूं फ़ज़ीलतूं आहिनि, जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते बि फरमाए थो, जीअं नबी करीम हिते फरमाए थो क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास, इहो उक़बा बिन नाफ़िअ नबी उनखे छा चयो त इहे आयतूं जेके इहे उनज़िलत अलैहि लम यरौ मिथलहुन्न, अहिड़ियूं मूं सूरतूं न ॾिठियूं क़ुर में, क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास, एॾियूं उनजी वॾी फ़ज़ीलत आहे जो नबी करीम सहाबी खे वियो ॿुधाए पियो त जीअं नबी करीम मा सअल साइलुन बिमिथलिहा, इहे सूरत पढ़ी ऐं अलाह खां इंसान काशे घुरे ऐं अलाह उनखे मोटाए न मोटाईंदो। दोस्तो मौज़ू तमामु वॾो आहे क़ुर जो, मुख़्तसर असीं करे ॿुधायूं था त सलफ़ सालिह असांजा वॾा असांजा अॻियां छा कंदा हुआ रमज़ान में, त सलफ़ सालिह एतिरो क़ुर जी तिलावत कंदा हुआ, एतिरो रमज़ान में तिलावत कंदा हुआ जो इमाम ज़ुहरी जेको उनजो पंहिंजो मज़हब हो छा चवंदो हो, इज़ा दख़ल रमज़ान यक़ूल इन्नमा हुव तिलावतुल क़ुर, चवंदो हो त न दर्स न दुरूस, अॼु हाणे रमज़ान शुरू थियो आहे, हाणे सिर्फ़ु क़ुर पढ़ो ऐं पढ़ायो, व इताम ताम, ग़रीबनि खे मानी खारायो। वकान मालिक रहिमहुल्लाह, इमाम मालिक छा कंदो हो, इज़ा दख़ल रमज़ान तरक क़िराअतल हदीस, मालिक छा कंदो हो, जो रमज़ान दाख़िल थींदो हो त हदीस पढ़णु छॾे ॾींदो हो ऐं मजलिसल इल्म माण्हुनि खे दर्स कोन ॾींदो हो ऐं सिर्फ़ु क़ुर जे लाइ फ़ारिग़ थींदो हो। एतिरे क़दुरु यानी क़ुर खे अहमियत रमज़ान में ॾींदा हुआ। वकान क़तादा, वॾो ताबिई आलिम जलील, छा चवंदी, इहो क़ुर सतनि ॾींहंनि में हर सॼे शुरूआत रमज़ान में 7 ॾींहंनि में क़ुर जो ख़त्मो कढंदो हो। इहो क़तादा शुरूआत रमज़ान में हर 7 ॾींहंनि में क़ुर जो ख़त्मो कंदो, पोइ आख़िरी अशरे में हर राति सॼो क़ुर पढ़ी राति ॾींहंनि में पूरो कंदो हो। वकान इब्राहिम नख़ाई जेको वॾो ताबी जलील हो छा कंदो हो, यख़्तिमुल क़ुरआन फ़ी कुल्लि थलाथ, 3 ॾींहंनि में रमज़ान जे 3 ॾींहंनि में यानी हर रोज़ु 10 सिपारा पढ़ंदो हो ऐं आशरा आख़िरी जंहिंमहिल ईंदा हुआ त 2 ॾींहंनि में क़ुर सॼो ख़त्मो कढंदो हो। वकान अल असवद रहिमहुल्लाह जेको उहो वॾो ताबी जलील आहे, उहो छा कंदो हो, हर 2 रातिनि में सॼो क़ुर ख़त्मो सॼो पढ़ी वेंदो हो। त इहे असांजा सलफ़ सालिह क़िसा, हुननि जा घणा आहिनि ऐं असां मौज़ू वॾो कोन था कयूं त दोस्त परेशान न थियनि। त सलफ़ सालिह जेको क़ुर पढ़ंदा हुआ रमज़ान में, असां केतिरो था पढ़ूं ऐं उन्हनि जेतिरो असीं केतिरो पहुची सघंदासीं उन्हनि खे जेके हिकिड़ी सॼी राति में क़ुर पढ़ंदा हुआ, या 2 रातिनि में, या 3 रातिनि में सॼो ख़त्मो। असांजे अधु सिपारो या सिपारो पढ़ूं था त असांजो गलो सुकी थो वञे, थकिजी था पऊं, निंड थी अचे, शैतान असांखे इहो चए थो त हाणे कुझु आरामु कर, थकिजी पियो हुई। छो
अल्लाह जे कलाम खां केरु थकबो, पर इहो असांजो ईमान ज़ईफ़ आहे। छो सलफ़ सालिह रातिनि जो राति सॼो गुज़ारींदा हुआ क़ुर जी तिलावतुनि में ऐं उन खां परे कोन थींदा हुआ ऐं असीं थकिजी था पऊं। अल्लाह ताला असांखे बि तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त असां हिन क़ुर खां परे न अचूं ऐं राति ॾींहुं क़ुर खे पढ़ूं, इन मां फ़ाइदो वठूं, इन जो तअमुल कयूं। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।